नापरकोट के कच्चे जे ॻोठ अब्दुल लतीफ़ बिजाणी वासी ॻोठाणे अब्दुल हमीद बिजाणी मीडिया अॻियां धाईंदे एहतिजाज कंदे चयो त असांजी कच्चे में ज़मीन आहे जेका असां कबीला जे जहिड़े जे करे उतां छॾे आया आहियूं। असांजी काठ जूं ट्रैक्टर ट्रालियूं लोड थियल चेक पोस्ट खानपुर ॾांहुं वियूं। असां अहिड़ी शिकायत DFO ज़ुबैर अहमद खे ॾिनी, जंहिं पैसा वठी इंचार्ज यूसुफ भाई छॾे ॾिनियूं। असांखे मालूम थियो त इहा चेक पोस्ट 2021 ताईं बंदि आहे। DFO ज़ुबैर अहमद ऐं इंचार्ज यूसुफ भाई मिली भगत करे रिश्वत जे पैसनि एवज़ लखें रुपयनि जो असांजो ज़ाती ज़मीन जो काठ वढाए सड़कियुनि जे ट्रैक्टरनि ट्रालियुनि ज़रिए कढाए विकिणे थो। हाणे असां जो काठ कढाए गढ़ी लाड़े जे रस्ते खां ट्रकियुनि ज़रिए खानपुर शिकारपुर ऐं लाड़काने वञे थो। हुन चयो त DFO ज़ुबैर अहमद इंचार्ज चेक पोस्ट यूसुफ भाई ख़िलाफ़ असां सीशन कोट शिकारपुर में पटिशन दाख़िल कराई आहे, जेको केस हलंदड़ आहे। ॿिए तरफ़ ॻोठाणनि वसवारनि खे अपील कई त असां सां थींदड़ नाइंसाफ़ी जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। हिसाब जे मथां असांजो काठ वधाईंदो आहे तो हे थियंदड़ मथां हे असां 2021 खां अॻु में जे असां हे बंदि करायोसीं, काठ छापो हणायोसीं, काठ वठाइण पिया इहे ऑफिसर 21 में बंदि थियल आहे, असां कराई आहे। वरी असां मथां हे वरी ॿी असां एप्लीकेशन कराए अख़बारनि में लेख ॾिनासीं, हर शइ कराईसीं। हाणे वरी साईं हीअ आहे हे 21 में AC साहब चीफ साहब बंदि करे छॾी। हाणे 21 खां पोयों हे DFO साहब ज़ुबैर अहमद पैसा वठी हिकु भयो आहे यूसुफ नाम त पैसा वठी करे हाणे असांजा काठ बि खपे थो, काठ हले थो उतां लखे रुपए जो असांजो काठ आहे जेको मक्सी इन खे उहे असांजा ट्रैक्टर काढे थो निकिरनि था, 200 माण्हू 250 माण्हू काठियूं खणी करे निकिरनि था, रवाना थियनि था। हाणे असां उन मथां एप्लीकेशन कई आहे, असां इन करे चऊं था त अलाह करे इन्हनि खे सस्पेंड कयो वञे। मथे कंज़र्वेटर साहब चीफ साहब खे गुज़ारिश कयूं था इन शइ खे ख़तमु करे, इन ऑफिसर जी चेक पोस्टियूं ख़तमु करे। लीज़ियूं ज़मीनां बि असांजूं खाते जूं आहिनि, उहे लीज़ियूं बि ज़मीनां करे तयारनि खे ॾिए थो, उहो बि असांजे मथां साबूत कयो आहे। मञियो त मेड़ बि आयो वठी रईस फौज अली खे बि मेड़ा कयईं त बाबा इहो मसइलो हल कराए, अब्दुल हमीद खे चओ। मां चयो न ठहंदासीं, चेक पोस्ट बि बंदि करे, लीज़ियूं बि असांजी ज़मीन जूं बंदि करे, काठ बि असांजो बंदि करे न वठराए, पोइ असां इहा शइ पोइ कंदासीं, पोइ जेकी शइ हूंदी पोइ थींदो। असांजी गुज़ारिश कयूं था चीफ साहब खे बि कंज़र्वेटर साहब खे बि असांजी मदद करे वञे, इहा शइ असांखे अर्ज़ु ॾियणी आहे सर।